छा थींदो जेकॾहिं अव्हां कंहिं टाइम ट्रेवल सां मिलो त? जेकॾहिं वक़्त में सफ़र करणु मुमकिन आहे त असां अॼु ताईं कंहिं बि टाइम ट्रेवल यानी वक़्त में सफ़र कंदड़नि सां छो न आहियूं मिलिया? ऐं जेकॾहिं असां कंहिं हिक सां मिलूं था त असांखे उहा कीअं ख़बर पवंदी त उहो कूड़ नथो ॻाल्हाए? उन्हनि जी टाइम मशीन कीअं हूंदी ऐं उहा कीअं कमु कंदी हूंदी? छा वक़्त में सफ़र कंदड़नि खे कानून मञणा पवंदा? उन्हनि कानूननि खे तोड़ण सां छा थींदो? हिते असां ॾिसंदासीं त छा थींदो जेकॾहिं अव्हां कंहिं हिक वक़्त में सफ़र कंदड़ सां मिलो त 1998 ईस्वी में जून टेटर नाले हिकु माण्हू मुस्तक़बिल मां आयो, या ईअं उन्हनि चयो। उन्हनि जी दावा मूजिबि उन्हनि जे कम में जनरल इलेक्ट्रिक वक़्त में सफ़र जो कारनामो 2034 ईस्वी में कमु करण में कामयाब रही हुई। उन्हनि पंहिंजे वक़्त में सफ़र करण वारी मशीन खे ॾेखारियो ऐं उन्हनि उनजो सुठो तारीफ़ बि कयो, ऐं पोइ टेटोर ग़ाइब थी वियो ओचितो ई जीअं उहे ई साम्हूं आया हुया। छा उन्हनि पंहिंजो मिशन पूरो करे छॾियो हो? छा उहो सभु सच हो? असांखे कीअं ख़बर पवंदी त कंहिं पारां कंहिं ॿिए वक़्त में सफ़र कयो आहे त उहो माहिरनि जे लाइ पिणु सुठो हूंदो? भली छो न अल्बर्ट आइंस्टाइन जी थ्योरी नज़रिया इज़ाफ़ियत खे पुराणो साबित करे छॾे। आइंस्टाइन वक़्त खे हिकु चौथी घड़ी जीअं बयानु कयो। स्पेस हिकु 3 डायमेंशन एक्सपेक्टर आहे जेको असांखे लंबाई चौड़ाई मथां ई ॿुधाईंदो आहे। वक़्तु रहनुमाई ॾींदो आहे। गॾु मिली करे ही हिकु स्पेस टाइम तसलसल ठाहींदा आहिनि जेको कशिश शकल सां मुतासिर थींदो आहे। आइंस्टाइन जी नज़रिया इज़ाफ़ियत मूजिबि कशिश शकल खिला में वक़्त में हिकु फेरो आहे ऐं टेक्निकी तौर ते छालाए जो खिला ऐं वक़्तु हिकु जहिड़ा आहिनि त कशिश शकल वक़्त खे ऐं खिला ॿिन्ही खे घुमाए सघे थो। पर वक़्त जी रफ़्तार में का बि तब्दीली ॾिसण जे लाइ अव्हांखे कुझु वॾो घुरिबल हूंदो। जेकॾहिं कंहिं रीति अव्हां पाण खे हिकु ब्लैक होल जे वेझो खणी अचो त सेजिटेरियन ए जियां त अव्हां वक़्त खे धरती जे माण्हुनि खां अधु तेज़ी सां महसूस कंदो। उहो उन करे आहे छालाए जो सेजिटेरियन ए 4 मिलियन सिजन जो पासनि वारो क्यूब हिकु घणी वॾी जॻह ते जमा कंदो आहे, जंहिं सां असांजे वेझो हिकु मज़बूत कशिश शकल जो मैदान पैदा कंदो आहे। वक़्त में सफ़र करण जो हिकु ॿियो तरीक़ो उहो त अव्हां घणो तेज़ हलो। अव्हां जेतिरो घणो रोशनी जी रफ़्तार जे वेझो हूंदा अव्हां लाइ वक़्तु ओतिरो ई घटि गुज़रंदो। जेकॾहिं अव्हां हिकु अहिड़ी रेलगाॾी जा मुसाफ़िर आहियो जेका कंहिं रीति रोशनी जी रफ़्तार जे 99 सैकड़ो हली सघे थी त अव्हां जो रेलगाॾी में गुज़ारियल हर हिकु साल जे लाइ स्टेशन ते 223 साल गुज़री चुका हूंदा। उहे अव्हांखे मुस्तक़बिल जे लाइ वक़्त जो मुसाफ़िर बणाए छॾींदो। पर वक़्त में वापसि सफ़र करण जो छा? जीअं जॉन टेटर चयो हो, उन्हनि कई आहे। टेटोर पारां दावा कई वई हुई त उन्हनि जी नंढी मिशन कंहिं बि समत में वक़्ती सफ़र खे मुमकिन बणायो हो, जीअं C204 उनखे चइबो आहे। पंहिंजे अंदरि ॿिनि माइक्रो सिंगुलरिटी अकाई जी वजह सां उन्हनि खे कशिश शकल में तब्दीलियूं करणु ॾींदी हुई। उनमें वक़्त में सफ़र कंदड़ ऐं मिशन खे खिला में हिकु मख़सूस जॻह ते पाबंद करण जे लाइ कशिशी सेंसर बि लॻल हुआ। टेटोर उन मशीन खे कार में बि लॻायो हो, बिल्कुलु ईअं जीअं पुराणे वक़्त में सफ़र वारे ट्रेलरोन पारां कयो वियो हो। उन्हनि खे उन्हनि जे वक़्त खां सिर्फ़ 60 साल परे वञी पिए सघी। अव्हांखे कीअं ख़बर पवंदी त टेटोर वाकई में वक़्त में सफ़र करे रहिया हुया या ईअं त न चई रहिया हुया को सच में को वक़्त में सफ़र कंदड़ आहे? उनखे साबित करणु वक़्त ऐं सफ़र करण खां घणो मुश्किल थी सघे थो। वक़्त में सफ़र कंदड़ मुस्तक़बिल बाबति अॻकथियूं करे सघनि था, मुस्तक़बिल जी टेक्नोलॉजी ॾेखारे सघनि था, या वरी पोइ पंहिंजी कहाणी खे सच साबित करण जे लाइ कुझु जिनियाती टेस्ट बि कराए सघनि था। शायदि वक़्त में सफ़र करण खे साबित करण जे लाइ हिकु सुठो तरीक़ो उहो त पंहिंजे अॻियनि तजुर्बनि में अव्हांखे उहो गॾु खणी वञे। बेशक वक़्त में सफ़र करण जे इम्काननि खे साबित करण जे लाइ सवला तरीक़ा बि मौजूदु आहिनि। 2009 ईस्वी में आलमी शहरियत याफ़्ता नज़रियाती माहिर तबियात दान स्टीफन हॉकिंग जिन हिकु पार्टी रखी। उहा का हल्की फुल्की पार्टी न हुई, बल्कि हिकु अहिड़ी पार्टी जंहिंमें सिर्फ़ वक़्त में सफ़र कंदड़ महिमान हुआ। हॉकिंग पार्टी जी ख़त्म थियण ताईं दावतनामो कार्ड पेश न कया हुआ। उन्हनि जो चवणु हो त वक़्त में सफ़र कंदड़ खे दावतनामो ॾियण खां पहिरियां अची वञा त उहो साबित थी वेंदो त हिकु ॾींहुं वक़्त में
सफ़र करणु मुमकिन थी वेंदो। उन्हनि उते ई वेही करे कलाकनि जा कलाक इंतज़ारु कयो पर को बि न आयो। उनजो उहो मतिलबु न आहे त वक़्त में सफ़र करणु नामुमकिन आहे। ईअं बि थी सघे थो त मुस्तक़बिल मां अचण वारा मुसाफ़िर ख़िला में सोराख़ या पुल जो इस्तेमालु करणु सिखी वठनि। असां अञा ताईं अहिड़ो कुझु ॾिठो नाहे पर थ्योरी ऑफ रिलेटिविटी मूजिबि ईअं आहे। सोराख़ सां वॾी ॾुखियाई उहा आहे त हिकु इंसानी मुसाफ़िर खे उनमें वञण जे लाइ उहे ई घणा नंढा हूंदा आहिनि ऐं टुटी सघनि था। पर हाकिम जी पार्टी में कंहिंजो बि न अचण जो सबबु उहो बि थी सघे थो त शायदि वक़्त में सफ़र करणु अञा एतिरो बि सही न हुजे। शायदि मुस्तक़बिल मां महिमान आया हुजनि, पार्टी जे लाइ घणी देरि करे चुका हुजनि, या वरी पोइ वक़्त में सफ़र कंदड़नि लाइ वक़्त में वञणु बिल्कुलु मना हुजे। छो जो उहे ई ईअं कनि था त उहे पंहिंजो रस्तो बिल्कुलु बदिले छॾीनि। शायदि उहे ई मुस्तक़बिल में असांजे विच बीमारियूं अचण वारे ख़तरे खां बची रहिया हुजनि, या वरी वक़्त में सफ़र करण वारी मालूमात एतिरी ॻुझी सीक्रेट हूंदी आहे जो हुनखे कुझु माण्हुनि सां ई शेयर करे सघिजे थो। शायदि वक़्त में वापसि वञणु बिल्कुलु बि मुमकिन नाहे। शायदि असां सिर्फ़ु अॻिते ई वञी सघूं था ऐं पोइते बिल्कुलु बि न। शायदि जून टेटर हिकु वॾो कूड़ो हो। असां वटि उहो सभु मालूम करण जे लाइ हाणे बि 2034 ईस्वी ताईं कुझु ॿिया साल आहिनि। हिकु तरीक़े सां असांजी ज़िंदगी में पहिरीं खां वक़्त में सफ़र कंदड़ आहिनि। इंटरनेशनल स्पेस स्टेशन ते एस्ट्रॉइड 8 किलोमीटर फ़ी सेकेंड जी रफ़्तार सां हलंदा आहिनि। उन सां उन्हनि जी उमिरि आस्ते गुज़रंदी आहे, जेतोणीकि उहो हर हिकु सेकेंड जे सवें हिसे सां नापियो वेंदो आहे। पर जे अव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो त अव्हां स्टीफन हॉकिंग पारां रखियल प्रोग्राम वक़्ती मुसाफ़िरनि जे लाइ पार्टी में घुरायल आहियो। उहा पार्टी 28 जून 2009 ईस्वी जो कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में हूंदी। उन जे लाइ दावतनामे जो जवाबु ॾियण जी ज़रूरत नाहे। ऐं जेकॾहिं अव्हां हिकु स्पेसशिप में वेही करे ब्लैक होल जे रोए जो वक़्त में सफ़र करण जो मौक़ो मिले त ईअं करियो। उहो ख़्यालु रहे त अव्हां उन ख़तरनाक ब्लैक होल में न किरजो। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।